अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। प्रोग्राम सहरी टाइम में आऊँ आहियां शफ़ी मंद लाखो। नहमदू व नुसली अला रसूलिल करीम अम्मा बाद आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मां कुरान शरीफ़ शुरू करण खां अॻु में विच मां खोलियो आहे, चए थो इन्ना अंज़लना अलैकल किताब लिन्नास। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे मां ही क़ुरान ॾिनो आहे माण्हुनि वास्ते बिल हक़, ऐं इन जो पर्पज़ आहे, इहो कोर्स जो किताबु आहे। फमन निहतदा, पोइ जेको इन्हीअ खे पढ़ी इन में पेपर में वेहंदो, पास थींदो, हिदायत हासिलु कंदो, फल नफ़्सी, पाण खे फ़ाइदो ॾींदो। वमन ज़ल, पर जेको क़ुरान खे छॾे ॾींदो ऐं इहो मालूम न कंदो त अलाह छा थो करे, छो त अलाह तव्हां सां गुफ़्तगू करे थो, हिन जे थ्रू थो करे न। हाणे तव्हां हिन जी ॻाल्हि न ॿुधंदव त फ़इन्नमा यज़ुल अलैहा, त इन जी गुमराही उहो माण्हू उन जी नापास जेको थी उन जे पाण पवंदो। वमा अंत अलैहिम बिवकील, बाक़ी तव्हां को डंडो हणी रसूल सलाम हिननि खे सिधो कोन कंदव, तव्हांजा वकील न आहियो, तंहिंजे करे ही पाण पढ़ंदा। हाणे मां जो मौज़ू मां विचां क़ुरान खोलियो आहे, बिस्मिल्लाह रहमान रहीम। असां हलूं पिया सूरतुल इसरा में। हे नूर आहे, नूर। हे जेके आयतूं आहिनि न, इहे तव्हांजे दिलि में इन पथर ते जीअं लकीर आहे ईअं पवणु खपनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अलाह ताला चए थो इन हाज़ल क़ुरान, ॾिसो हे बि मौज़ू साॻी आयत निकिती आहे, हालांकि मां विच मां क़ुरान खोलियो आहे। हीउ ज़िंदा किताबु आहे, हीउ जहिड़ो आहे, सम्झो, हीउ अलाह जो कलाम आहे। इन हाज़ल क़ुरान यहदी लिलती अक़वम। चए थो हीउ जेको क़ुरान शरीफ़ आहे इहो ज़बरदस्त तव्हांखे सिधो रस्तो थो ॾेखारे। हे जो अलाह तव्हांखे हिकिड़े पाणीअ जे फुड़े मां पैदा करे हथ पेर ॾिना आहिनि, उहो थो तव्हांखे चवे त हीउ क़ुरान शरीफ़ तव्हांखे सिधे वाट जो रस्तो ॾेखारींदो। व युबशिरुल मोमिनीन, ऐं उन्हनि खे त तव्हां मुबारकूं ॾेई ख़ुशख़बरी ॾियो, अल्लज़ीन यामलून सालिहात, जेको हिन ते हली सालिह अमल कनि था, अन लहुम अजरन कबीरा, त तव्हांखे हुन दुनिया में हिन दुनिया खां बि वधीक आसाइशूं ऐं मज़ा मिलंदा। अलाह चए थो अचो त मां तव्हांखे लाइफ इंजॉय करायां। बाक़ी व अन लज़ीन ला यूमिनून बिल आख़िरत, बाक़ी हिकिड़ा माण्हू चवनि था त हिसाब किताब थींदो ई कोन, भई जेको करिणो आहे सो ॾाढो सो गाबो, हिते जेको करिणो आहे कयो, छाजो हिसाब किताब। पोइ त आतदना लहुम अज़ाबन अलीमा, पोइ अलाह चए थो मां उन्हनि खां छिके पंहिंजो हिसाबु वठंदुसि, पाणीअ जो हिसाबु, मखण जो हिसाबु, साह खणण जो हिसाबु, हिन दुनिया जे निंड जो हिसाबु। हेॾा तव्हांखे मां मज़ाक़ कराइनि, पोइ मां इहो मुफ़्त में कोन कराइनि, मां पोइ छॾींदोसांव कोन, पोइ हुन लाइ मां ॾुखो ईंदड़ अज़ाबु तयारु कयो आहे। हीउ जेको क़ुरान शरीफ़ आहे इन जे बारे में अचे थो सही में फ़इन ख़ुल्क़ नबी अल्लाह कानल क़ुरान, मन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सॼी ज़िंदगी हिन ते अमल कंदड़ गुज़री आहे, माना प्रैक्टिकली नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे जंहिं हिन क़ुरान ते अमल कयो आहे। तंहिंजे करे नबी करीम सुन्नत मां बि असां ॾिसंदासीं त हुन क़ुरान ते कीअं अमल कयो आहे, माना हुन क़ुरान जो अमल जो यानी अमली तरीक़ो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़ुल्क़ में आहे, मुंहिंजे उथण में, वेहण में, ॻाल्हाइण में, करण में। तंहिंजे करे मौलाना शेख अल हिंद मौलाना महमूद हसन जॾहिं अंग्रेज़नि चयो त मुस्लमाननि खां क़ुरान अजनबी कयो, त हिन मुखालफ़त कई। हिन चयो ईअं कीअं थींदो, असां माण्हुनि खे क़ुरान ॿुधाईंदासीं, हिंदीअ में ॿुधाईंदासीं, उर्दू में ॿुधाईंदासीं, अलाह जी ॻाल्हि पहुचाईंदासीं। हे था चवनि त न, ऐं माण्हुनि खे अजनबी कयो, माना रुॻो अरबी में पढ़नि। अंग्रेज़नि इहो चयो, मूं तव्हांखे ॿ दफ़ा वीडियो बि ॾेखारियूं आहिनि। त शेख अल हिंद मौलाना महमूद हसन ने फरमाया, मैंने जहाँ तक जेल की तन्हाइयों में, अच्छा जेल बि वरी पंहिंजनि ई दरख़्वास्तूं लिखी मोकिलियूं त साईं तव्हां अंग्रेज़ सरकार, तव्हां असांजा बाबा आहियो, साईं आहियो, हीउ शख़्स वरी जेको आहे सो तव्हांजे पॉलिसी जे ख़िलाफ़ु थो कमु करे, पोइ ईअं न त वरी असांजो अचे मदरसो बंदि करायो, असांजो ॾोह न आहे, त हुनखे खणी कारे पाणी मोकिले छॾियऊं। चए थो मैंने जहाँ तक जेल की तन्हाइयों में इस पर गौर किया कि पूरी दुनिया में मुसलमान दीनी और दुनिया हर हैसियत क्यों अथव, असीं दुनिया बि हैसियत तबाह आहियूं न असां कर्ज़ था लाहे सघूं, हिन असां बैंकरप्ट मुल्क आहियूं। बैंकरप्सी उन खे चइबी आहे जो कर्ज़ वठी वापसि न करे सघे, ऐं पोइ उन जे बदिले में प्रॉपर्टियूं ॾिए, शयूं ॾिए, वाह ॾिए, मुल्क ॾिए, इहो कर्ज़ लाहण जो तरीक़ो हूंदो आहे। तो चए तो इसके दो सबब मालूम है, एक उनका कुरान का छोड़ देना, दूसरा उनके आपस के इख्तलाफात और खाना जंगी। पंहिंजा इख्तलाफ बि अंग्रेज़नि पैदा कया, न त अॻु में न असां वटि देवबंदी हो, न बरेलवी हो, न हनफी हो, पंहिंजो वहाबी हो, न को अहले केरु कोन हुआ। हिंदुस्तान में मुग़लनि जे दौर में सभु मुस्लमान हुआ,
इसीलिए मैं वहीं से अज़म लेकर आया हूँ कि अपनी बाकी ज़िंदगी इस काम में सर्फ करूँगा कि कुरान करीम को लफ़्ज़न मानन आम, माना हुन जो मां पंहिंजी ज़िंदगी में ॿियो कमु न कंदुसि, न मां कंहिं हदीस ते गौर कंदुसि घणो, न मां कंहिं तफ़सीर ते कंदुसि, आऊं त क़ुर जी लफ़्ज़ी माना माण्हुनि ताईं पहुचायां, आम माण्हुनि ताईं, जेको मां हींअर ताईं कमु करे थो ॿुधायां। तंहिंजे करे मौलाना उबैदुल्ला सिंधी फरमायो आहे त जब कोई शख़्स क़ुरान हकीम को बतौर किताब इलाही तस्लीम करे, हाणे जेकॾहिं तव्हां तस्लीम था कयो त हीउ अलाह जो कलाम आहे, सचो कलाम आहे, त पोइ तव्हांजो छा ड्यूटी आहे, तो उसका फ़र्ज़ हो जाता है कि उसे पढ़ने में इतनी मेहनत करे कि उसको इत्मीनान हो जाए कि मैंने इसका मतलब ठीक ठीक समझ लिया। हाणे त असांखे आसानी कीअं आहे त असांजे मानाऊं मौजूदु आहिनि, क़ुर जूं तर्जुमो मौजूदु आहे, तंहिंजे करे हींअर असांखे एॾी महिनत जी ज़रूरत कान्हे का, ऐं असांखे ख़ुदि ब ख़ुदि इत्मीनान थी वेंदो जेकॾहिं असां माना उन जी सिंधीअ में पढ़ंदासीं त मतिलबु हिन जो ई आहे। अब वो इस किताब अज़ीम के किसी हुक्म की तावील करके माना अटकल करे हीअं न मौलवी हीअं चए, इसे न तावील नथा करे सघूं, न उसे मनसूख करके टाल नहीं सकता, वो उसके हर हुक्म को खुश दिलाना तैलीम करेगा। इन्हीअ जो नालो आहे इबादत। निमाज़ ऐं रोज़ो इहो पिणु चङो कमु, पर उहो को ॿियो फॉर्म जंहिंसां फसे पई हीअ आहे, उहो फॉर्म ही आहे। क़ुर में अचे थो व यदउल इंसान बिशर दुआहू बिल ख़ैर, चए थो त माण्हू जेको आहे न सो बुरे कम जे लाइ बि दुआऊं थो घुरे मूंखां, जीअं ख़ैर जूं दुआऊं घुरबियूं आहिनि। हाणे मिसाल हुनखे रिश्वत वठणी आहे या ठगी करणी आहे, पोइ अलाह साईं अदा दुआ कजांइ पीर साहिबु वञा थो फलाणो कमु हिकिड़ो आहे मुंहिंजो, पर हालांकि ख़बर थो कमु ठगीअ जो थो करणु वञी, तूं रिश्वत वठणु थो वञी, या को कूड़ो दस्तावेज़ थो ठाराई, या हिन जज सां को कोर्ट में कूड़ो केस कयो थी त बलाणी त कंदा, उन लाइ दुआऊं घुराईंदो, त अची इन दुआऊं घुराईंदो आहे जीअं कंहिं नेक कम लाइ घुराइजे। वकानल इंसान अजूला, माण्हू अॿहरो आहे, यानी सफ़ाको अहिड़ा माण्हू ॼण मेंटली रिटार्डेड आहिनि, ॼण दिमाग़ अथनि ई कोन हिननि माण्हुनि खे। तंहिंजे करे अलाह ताला फरमाए थो त जेको कुझु कयो था, कुल इंसान अलज़म ना ताइरहू फी उनकी, हर इंसान जेको अमल करे थो ईअं सम्झो तव्हांजे ॻिचीअ में उहो रिटन रिकार्ड विधो वियो आहे, ॻिचीअ में फाथो पियो आहे। हर शइ जेको तव्हां कयो था या लिखिजे थी उहा तव्हांजी ॼणो ॻिचीअ में आहे, अमाल नामो। नुख़्रिज लहू यौमल क़ियामत किताबनि, क़यामत ॾींहं ते उहो रिकार्ड रिटन फॉर्म में ज़ाहिर कंदो, भला जहिड़े फॉर्म में करे, यलकाहु मंशूरा, ऐं उनखे खुलियल ॾिसंदो, जो पाण उनखे ॾिसी सॼो पंहिंजो रिकार्ड ॾिसंदो, मूं छा ॻाल्हायो, घणियूं मार्कूं मिलियूं, छा मिलियूं। इक़रा किताबक, अलाह चवंदे पंहिंजो अमाल नामो पढ़, कफ़ा बि नफ़्सिकल यौम अलैक हिसीबा, ऐं अहिड़ी सवली लैंग्वेज में लिखियलु हूंदो जो तूं पाण खे पाण ई मार्कूं ॾींदे त मूंखे सच जेको आहे सो मुंहिंजो अमाल नामो। अलाह क़ुर में ईअं थो चए, मन हितदा, बाक़ी जेकॾहिं हिन क़ुर खे सम्झी को सिधो रस्तो पकड़ींदो, हिन ते हलंदो, फ़इन्नमा यहतदी नफ़्सी, त उहा हिदायत उहो पंहिंजे लाइ लहंदो। वमन ज़ल्ल, पर जेकॾहिं गुमराह थो थिए, फ़इन्नमा यज़ुल अलैहि, इन जी गुमराही संदसि ॻिचीअ में आहे। वला तज़िर वाज़िरतुं विज़रा उख़रा, बाक़ी क़ुर थो चए यादि रखे छॾियो हीउ कानून, तव्हांजो गुनाह केरु कोन तव्हां खां खणंदो आख़िरत में, चाहे पीउ हुजे, पीर हुजे, मीर हुजे, पुटु हुजे, ईअं कोन चवंदो अलाह साईं हिन मुंहिंजे पीउ जेका न फलाणे हंधि जेको सो इहो रिश्वत खाधी, इन जे करे हाणे हिनखे हेतिरा 100 साल तव्हां जहनम में हे अज़ाब ॾींदव, मां माफ़ी थो घुरां, इहो मां थो अज़ाब खणां, बाबे खे छॾियो, ईअं केरु कोन कंदो। वमा कुन्ना मुअज़्ज़बीन हत्ता नबअस रसूला, बाक़ी अलाह चए थो आऊं तव्हांखे क़ुर इन लाइ ॾिनो आहे त जेकॾहिं मां तव्हांखे क़ुर न ॾियां हा त ज़ाहिर तव्हां ग़लति कमु कयो, पोइ मां तव्हांखे कीअं अज़ाब कयां, पोइ त जस्टिफाई कोन हो। तंहिंजे करे चए थो त असां अज़ाब न कंदासीं जेसि ताईं हिन खे क़ुर खे पहुचाइण वारो अलाह जो रसूल न मोकिलियऊं, ऐं इहो तव्हां ताईं किताब न पहुचाए। हाणे जॾहिं पहुची चुको आहे, अलाह जो रसूल पहुचियो, हाणे त मां न छॾींदुसि, बाक़ी मां इहे न मोकिलिया हा, पोइ त मां अज़ाब, पोइ तव्हां हक़ ते हो त साईं मूंखे छाजो थो अज़ाब ॾी, तो असांखे ॾसियो त तो असांखे छो पैदा कयो आहे, मूंखे करिणो छा आहे। बाक़ी वइज़ा अरदना अन नुहलिक करियतन अमरना मुतरफ़िया फसकूफ़िया, बाक़ी जॾहिं कंहिं क़ौम खे अज़ाब मिलंदो आहे न, त पोइ जेके राशी वॾेरा आफ़ीसर वज़ीर पीर कूड़ा ठग ऐं हे अंग्रेज़नि जा छाड़ता जिन उन्हनि खे 60-60 हज़ार ज़मीन ॾेई असां ते मुसलत करे छॾियो आहे, पोइ अलाह ताला जॾहिं ॾिसंदो आहे त असां जहिड़नि हीणनि माण्हुनि में हिमत कान्हे जेको रिवोल्यूशन आणे ऐं इहे सॼो निज़ाम सही कयूं, पोइ अलाह ताला वरी इन्हनि खे ठगनि खे जेको आहे सो चवंदो आहे
त तव्हां अञा ज़ुल्म कयो, अञा ज़ुल्म कयो, अञा ज़ुल्म कयो। ॿुधो क़ुर वैज़ा अरदना, जॾहिं असीं इरादो कयूं था, अलाह साईं फरमाए थो अनुहलिकल करिया, त कंहिं मुल्क खे तबाह कयूं या उनखे को सख़्तु सज़ा ॾियूं, अमराना मुतरफ़ी आहे, त पोइ इन आसूदनि खे जेको आहे सो असां रस्ते ते लॻाईंदा आहियूं। फसकूफ़ी आहे त नाफ़रमानी कनि, ठगियूं कनि, चोरियूं कनि। हक़ अलैहिल कौल, पोइ उनजे मथां उहो हिकिड़ो पैमानो अची वेंदो आहे इन्हनि जे ज़ुल्म जो उहा ताराज़ी जेका असां जॾहिं उहा निवड़ंदी आहे, हक़ अलैहिल कौल फदमरना, त पोइ पाड़ पटींदाऊं, इन्हनि जो पाड़ पटिजी वेंदी, कोन छॾींदो पोइ अलाह पाक। ऐं हिन वक़्तु असीं उन वेझो अची विया आहियूं। अलाह चए थो उनज़ुर कैफ़ फद्दलना बादहुम अला बादिन, चए थो ॾिसो न हिन दुनिया में बि मुख़्तलिफ़ तबिका पैदा, हिकिड़ा आहिनि कुझु माण्हू आहिनि जिन जेके अकुल सियाणा आहिनि, वरी उहे ॿियनि माण्हुनि खे इस्तेमालु कनि था, ठीकु आहे, खणनि था, पैसो कमाइनि था। त हिकिड़ो तबिको आहे आसूदो आहे, ॿियो वरी मज़दूर तबिको आहे। त इहे ॿई तबिका चए थो अलाह साईं पैदा कया आहिनि। पर चए थो त आख़िरत में इहे तबिका तमामु वॾा हूंदा, माना जेके नेक उन्हनि जो तमामु वॾो दर्जो हूंदो। आख़िरत में इहे तबिका, हिते त अञा थोरो थोरो फ़र्क़ु आहे न, पर हुते वॾो फ़र्क़ु थी वेंदो। अकबर दर्जात, अकबर तफ़्तीला, वॾे मान ॾियण वारा ऐं वॾा फ़र्क़ हूंदा हुते। ला तजल मल्लाह इलाहन आख़िर, बाक़ी अलाह सां गॾु कंहिं बि मोल हस्तीअ में यकीन रख त उहो ॿुधे थो ऐं मुंहिंजो कमु कंदो, इहो अलाह सां न कर। हा, छाकाणि त अलाह ख़ुदि हयू ऐं कयूम आहे, माना जहिड़ो बि आहे ऐं पावर बि अथसि। तंहिंजे करे हिन दुनिया में बि इहो ई क़ाइदो लॻंदो, जेकॾहिं को हयू कयूम हिते कीअं थींदो, माना जहिड़ो आहे ऐं उनजे हथ में उहो कमु आहे, करे सघे थो त उनखे चइबो। पर जेकॾहिं हयू नाहे, मुअल आहे, त हाणे उहो तव्हांजो कमु कोन करे सघंदो। पर जे जहिड़ो आहे कयूम न आहे, माना हुन वीचारे पावर ई कोन्हे। हाणे जेकॾहिं मां हिकिड़े खे वञी चवां, वीचारो मूंखे हिकिड़ो मिसकिन हारी आहे, चाचा हेॾे हारी, यार चाचा इहो उहो फलाणो जेको आहे न मुंहिंजो केस पियो थो हले, उहो जज सां ॻाल्हाइणो आहे, वीचारो छा ॻाल्हाईंदो, छा कयूम कोन्हे को। त ॿ शर्त आहिनि, जेकॾहिं ॿ शर्त नथा पूरा थियनि पोइ हुनखे शिरक चइबो, छो त हयू कयूम त सिर्फ़ु अलाह आहे न। हाणे हिन दुनिया में बि उनजो परतू इहो आहे त जंहिंखां तव्हां घुरो था उहो जहिड़ो हुजे, ॿुधे ऐं जवाबु बि ॾिए, हा बाबा मां कमु कंदुसि। पर जे मुर्गो ई उहो माण्हू ई ॿोड़ो आहे, फ़र्ज़ु कयो तव्हां था चओ आधा फलाणो कमु करे ॾे, फलाणो ॾे, हीअं कर हीअं कर, उहो ॿोड़ो आहे, ॿुधो ई कोन थो, त तॾहिं बि कोन, त माना शर्त आहे त जवाबु बि ॾिए, त माना ॿोड़ो न आहे। ॿियो उन वटि उन कमु करण जी सलाहियत हुजे। मिसाल तौरु तव्हां कंहिं उस्ताद खे चयोसीं मुंहिंजो छोकिरो मैथ में सफ़ा जॾो थी वियो आहे, 2-3 कलाक हिनखे ॾींहं में ॾीस हिनखे थोरो अॻिते कराईसि, त इहो जाइज़ आहे। हू हयू बि कयूं, माना इन कमु करण ते क़ादिर बि आहे। पर जेकॾहिं तव्हां हिकिड़े वञी हारीअ खे वञी चओ जेको पढ़ियल ई कोन्हे, चाचा मुंहिंजे पुट खे केमिस्ट्री जो चैप्टर कोन थो अचे, इहो त महिरबानी करे सेखारीसि, त कयूं कोन्हे, हयू आहे। इहे शर्त जेकॾहिं पूरा थियनि था त इहो जाइज़ आहे। पर जे हिननि में शर्कनि में खोटी आहे त पोइ इहो शिरक आहे। पोइ अलाह फरमाए थो ला तजल मा अल्लाह इलाहन आख़िर, तव्हां अलाह सां गॾु ॿियो को अहिड़ो महबूद न वठो जेको हयू ऐं कयूम न आहे। पोइ जेकॾहिं तव्हां ईअं कंदव त फ़तक़अद मज़मूमन मख़ज़ूला, पोइ इन पंहिंजे मेंटली रिटार्डेड चरिये कमु करण जे करे, बेवकूफ़ी करण जे करे तव्हां वरी आख़िरत में ख़्वार थींदव। छो त हिन मां नुक़सानु इहो आहे त जेकॾहिं तव्हां अहिड़ी शख़्सियत खे सॼो सॼो ॿुधे बि कान थी, दुनिया में मौजूदु कोन्हे, हाणे पोइ वरी चओ था त करे कमु अलाह वरी क्रेडिट हुनखे ॾेई छॾियो, त पोइ त अलाह चिड़ंदो न। उहो त चए थो त मां जो खाई वरी तव्हां गुण वरी ॿियनि जा था ॻायो। अलाह पैदा ई असांखे कयो आहे त मुंहिंजूं शयूं इस्तेमालु करे मुंहिंजी तारीफ़ कयो। वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियाबुदून, चए थो मां इंसाननि खे पंहिंजी तारीफ़, पंहिंजे इबादत लाइ पैदा कयो आहे। हाणे इहो तव्हां हिसो खणी कंहिं ॿिए खे ॾेई छॾियो जंहिं उहो कयो ई कोन्हे को, उहो हुनजो हक़ ई कोन्हे, पोइ त अलाह साईं छॾींदो कोन न। पोइ अलाह जो मानियूं छो खाधव, अलाह जा खीर छो था खाओ, अलाह जा साह छो था खणो, यानी नेकी ॿिए खे ॾियो था ऐं पंहिंजो पोइ अलाह जी कयो था, या अलाह जो बि कयो हुनजो बि कयो, इहो बि अलाह खे क़बूल कोन्हे। तंहिंजे करे व कज़ा रब्बुक, अलाह चए थो मां तव्हांखे पकी डिसीशन ॾेई चुको आहियां, मां तव्हांखे चयो आहे त इहो कमु कयो। कहिड़ो? अल्लाह ताबदू इल्ला इहा, सॼी तारीफ़ अलाह जी कयो, छो त सभु शइ जेका खाओ था इस्तेमालु कयो था सभु अलाह जी आहे। अलाह खां सवाइ ॿिए कंहिंजी तारीफ़ न कयो, कंहिंखे ईअं न चओ त फलाणे जे करे मूंखे हीअ शइ मिली आहे, ऐं अलाह खां सवाइ ॿिए कंहिंजी इबादत न करियो। ऐं ॿियो व बिल वालिदैन अहसाना, ऐं माउ पीउ सां नेकी कयो।
पीउ छा आहे त हिकिड़ो पुटु जवान थी वेंदो आहे न, पोइ पीउ पोड़ो थी वेंदो आहे, पोइ सॼो प्रॉपर्टी पाण हलाईंदो आहे, पोइ वरी पिणस खे ॾींदो आहे, छॾ बाबा चरियो थियो आई, मां सुञाणांसि थो। अड़े बाबा मुंहिंजा दोस्त आहिनि, अदा मुंहिंजा शुरूअ खां न न त हरामी आहिनि, तूं न चुप करे वेही रहो। अलाह जे ईअं न कयो। इमा यबलो अन हिंदकल किबर अहदुमा किलाउमा, तूं जवान थी वियो आहीं पर तुंहिंजा माउ ऐं पीउ जॾहिं ॿई पोहिड़ा थी विया आहिनि, फला तकुल हुमा उफ़ियूं, त उनखे उफ़ बि न चओ। उफ़ कीअं थींदो आहे? उफ़ छाखे चइबो आहे? उफ़ चइबो आहे मिसाल तौरु पीउ चवे बाबा मां त सम्झां थो त सिजु लही वियो आहे, त चवंदो बाबा चरियो थियईं छा, हींअर ॾींहं जा 3 थिया आहिनि, सिजु किथां लथो आहे? इहो उफ़ आहे। जेकॾहिं पीउ का ॻाल्हि चवे ऐं उहा हक़ीक़त नाहे, न नासमझीअ जे करे उनखे चवणु त न न न हींअर चरियो थियो आहीं छा, इहो आहे उफ़ चवणु। वला तनरोमा, ऐं कॾहिं बि छिड़ब न ॾियोनि, दड़को न ॾियोनि। जेकॾहिं पीउ चए त बाबा हे फलाणो अहमद ख़ान वीचारो आहे, नंढे इलाइक़े खां मूंसां गॾु हलियो आहे, नेक माण्हू आहे, ऐं तव्हां हुन सां हू वीचारो रड़ियूं थो करे, तव्हां हुनखे तंग छा था कयो? छॾ बाबा तोखे न आहे ख़बर, असां संभालियूं था, तूं चुप करे वेह। त चए थो उनखे छिड़ब बि न ॾियो, व कुल हुमा कौलन करीमा, बल्कि हुन सां अदब सां ॻाल्हायो। ब्रेक वठूं था। अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम सहरी टाइम में आऊं आहियां इंजीनियर शफ़ीउद्दीन लाखो। पोएं पोर्शन में ॾसियो पई त माउ पीउ जे बारे में अलाह हुकुम जो लफ़्ज़ यूज़ कया आहिनि, चए थो कज़ा रब्बुक, हुकुम कयो आहे, हुकुम, का सिफारिश कोन थो करे, प्रोपोज़ल कोन थो ॾिए, कज़ा रब्बुक, अलाह सां गॾु शिरक न कयो, ऐं माउ पीउ खे उफ़ बि न चओ, ऐं उनखे दड़को बि न ॾियो ऐं कयो। ॿी जाइ ते छा थो चए अलाह साईं? चए थो सूरे लुक़मान में वसईनल इंसान, अलाह ताला चए थो मां इंसान खे वसियत कई आहे। हुते हुकुम ॾिनो अथई ऐं हिते वसियत थो करे बिवाल दई, माउ पीउ जे बारे में। हमल तो उमू वहनन अला वहनियूं, ऐं माउ जो अहसान मञो न, कीअं तव्हांखे पेट में खईं, जॾहिं 8-9 साल जो वज़न वधी वियो, हली न पई सघे, उहा उनजो थोरो तव्हांजे मथां घटि आहे, उहा फिसालो फी आमेन, वरी 2 साल तव्हांखे छातीअ जो खीरु पीआरियईं, तंहिंजे करे अनिश्कुरली, पर पहिरियों त शुकुरु मुंहिंजो कयो जो तव्हांखे मूं माउ ॾिनी जंहिंमें तव्हां पैदा थियो। पहिरीं शुकुरु मुंहिंजो कयो जो उन जे खीरु मूं ॾिनोमांसि, अलाह थो चए। पर वरी छाकाणि त हुन बि कंट्रीब्यूट कया, त उन जो मूंसां गॾु वालिदैक, माउ पीउ जो शुकुरु कयो। इलैहिल मसीर, तव्हांखे मोटी अचिणो आहे मूं वटि, मां ई थो चवां, छाकाणि तव्हांखे मोटी मूं वटि अचिणो आहे। हिकिड़े शख़्स नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां इहे हदीस शरीफ़ तर्जुमो ॿुधाए थो त साईं माउ पीउ वालदीन का हक़ उनकी औलाद पर क्या है? तो आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया वही दोनों तेरी जन्नत और जहन्नम हैं। चए थो जन्नत बि तोखे इन माउ पीउ मां मिलंदी, जहन्नम बि तोखे माउ पीउ मां मिलंदो, त इन करे हिन माउ पीउ जी इज़त कर, माउ पीउ सां कर न, ऐं उन्हनि जी रिकमेंडेशन क़बूल कर। तंहिंजे करे रसूल सल्लम फरमाए थो त हीअ जेका नबी साईं फरमाए थो त उन शख़्स जो हीअ हदीस आहे जाम तिरमी, उन जो मुंहं में मिटी पवे, नकु हुनजो खाक सां भरिजी वञे, जिथे मुंहिंजो ज़िक्र थिए त दुरूद न पढ़े, ऐं उन जो बि नकु मिटीअ सां भरिजी वञे, जंहिंजी ज़िंदगीअ में रमज़ान अचे ऐं मग़फ़िरत न करायईं ऐं गुज़री वियो रमज़ान। हाणे मां हे सॼो प्रोग्राम इन कम जे लाइ आहे, माफ़ु करायो पाण खे, चयो अलाह साईं रिज़्क़ जो मालिक तूं आहीं, मां छाजे लाइ रिश्वत वठां, मां हराम कोन खाईंदुसि, अॼु खां मां तौबा कई, ॿारनि खे बि कोन खाराईंदुसि, छो त अलाह साईं जे ॿारनि खे मां हराम खाराईंदुसि त इहे वॾा थी बदमाश थींदा, इहे मूंखे ई पादर ठोकींदा, मुंहिंजो चवणु कोन मञींदा, छो त इनजे खून में हराम वेंदो। त तंहिंजे करे नबी कंहिं फरमायो त जेको पहिरीं त जेको उनजो नकु ऐं मुंहं में मिटी पवे, जेको रमज़ान अचे ऐं मग़फ़िरत न कराई पोयनि गुनाहनि जी, ऐं उन शख़्स जे बि मुंहं में मिटी पवे जंहिंखे माउ पीउ पोढ़ा मिलनि ऐं उन्हनि जे रस्ते जन्नत न हासिलु कयईं, उनजी ख़िदमत करे, प्यारु करे उन्हनि सां। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि अलाह मना थो करे, वसईनल इल्सान बि वालिदै हुस्ना, अलाह चए थो मां त तव्हांखे इहो हुकुम कयो आहे त माउ पीउ सां भला हलो, पर वैन जाहदाक ले तुशरिक बी मां लैस लक बी इल्मुन, पर जे तव्हांजो माउ पीउ शिरक थो करे, मोलनि ॾे वञे थो, क़बरुनि खां घुरे थो ऐं इन धंधे में लॻल आहे, ऐं पोइ तव्हांखे बि चवे थो त इहो कमु कयो, त फला तुतहुमा, त इन मामले में चयो न मञो, पर अदब सां, अमा बाबा तुंहिंजी वॾी महिरबानी,
बसि बाबा हाणे ॾिसो न तव्हां जेको कमु कयो था मां त क़ुर में ॾिसां थो त इहो कमु ग़लति आहे। शिरक करण वारे जो गुनाहनि जी माफ़ी कान्हे, अलाह कोन छॾींदो। बाक़ी हाणे मां तव्हांखे मां छा चवां, मां तव्हां सां विढ़ंदुसि त कोन, बाक़ी मां इहो कमु कोन कंदुसि, ॿाहूं थो ॿुधां मुंहिंजे दिलि में न कजो। इहो 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 अलाउ कोन्हे को। इलाही मर्जिकुम फउनब्बिकुम बिमा कुंतुम तअमलून, तव्हांखे सभिनी खे वापसि ईंदो ऐं सॼो रिकॉर्ड मां तव्हांजे आॾो पेश कंदुसि। उन खां पोइ वरी अलाह थो चए त वसैनल इंसान बि वालिदैहि अहसाना, माउ पीउ खे अहसान करण जो अलाह हुकुम करे थो। हमल अथऊ उमू कुरहऊं, माउ पीउ हुनखे तकलीफ़ सां खयों, उहो वज़ह अथऊ कोन्हे जॾहिं ॼणी तॾहिं बि सूर थियसि। हमल हूअ फिसाउल ऐं पोइ ॿारु पेट में रखणु ऐं खीरु पीआरणु 3 महीना आहिनि। त इन जो मतिलबु आहे त घटि में घटि ॿार खे ॼमण खां पोइ घटि में घटि उनखे 20 महीना खीरु पीआरिजे। इहो ॿार जो हक़ु आहे, छो त उन में उहे शयूं वेंदियूं। बाक़ी थोरी सी निंड थो फिटाए ऐं जेको सो दॿे जो खीरु वठी अचो, दॿे जो खीरु वठी अचो, न न न न, इहा जेका बोतल ठाहे हणो था ॿार खे ॻिचीअ में, उनजो तव्हां इन ॿार जो हक़ तलफ़ी था कयो। इहो उनजो हक़ु हो। पोइ तॾहिं त चओ था त औलाद नाफ़रमान थियो आहे। औलाद जी नाफ़रमानी जो इहो बि हिकिड़ो सबबु आहे। हा, पर जेकॾहिं तव्हांजो खीरु बंदि थी वियो आहे ऐं मजबूरी आहे त वरी बि कंहिं ॿीअ माईअ खां जेका हुजे ग़रीब उन खां खीरु पीआरियो। माउ जो खीरु जिस्मी खूर जी जिस्म जे खीर जी उनखे ज़रूरत आहे 20 महीननि ताईं। अलाह थो फरमाए त उनखे वरी कंहिं ॿी माईअ खां पीआरियो ऐं उनखे ॾोकड़ जो उनखे खाधो पीतो वधायो त हिन जो खीरु वधे। पोइ इहो ॿारु हाणे वॾो थो थिए, हता इज़ा बलग अशुद्धहू, पोइ जवान थी थो वञे। ऐं कॾहिं जवानीअ जी एज कहिड़ी आहे, बलग 40 सना, ऐं 40 साल थी, हाणे मेच्योर आहे। एट 40 years ही इज़ द मोस्ट मेच्योर। हाणे उन मां कहिड़ी उमेदु आहे जे आहे नेचर जो सुठो ऐं नेक आहे, त हिन में ही साइकोलॉजी जी कहिड़ी, पहिरियों त रब खे सुञाणो त चवंदो काल रबी ओ ज़ेनी, अलाह साईं मां तोखे सुञाणा थो, तुंहिंजो क़ुर पढ़ियो अथमि, मुंहिंजी मदद कर, अन अशकुर नेमत कलती अनम तलई, त पहिरियों त मां तुंहिंजियूं शयूं इस्तेमालु थो कयां, मां उन ते शुकुरु कयां, चवां अल्हम्दुलिल्लाह अल्लज़ी अतामना व सकाना व जअलना मिनल मुस्लिमीन। मां तुंहिंजी निंड करे उथां त चवां अलाह साईं थैंक यू वेरी मच, अल्हम्दुलिल्लाह अल्लज़ी अहयाना बाद अमातना, साईं मां त मरी चुको हुउसि निंड में, निंड मौत आहे न, के माण्हू उथंदा ई कोन्हनि, तो मूंखे माना हर ॻाल्हि ते चए थो त मां शुकुरु कयां, पर मुंहिंजी मदद कर, माना मूंखे हेल्प कर त मुंहिंजी आदत डेवलप थिए। वाला वालिदैय, ऐं माउ पीउ जो बि शुकुरु कयां। ॿियो मुंहिंजी मदद कर, व अन अमल सालिहन तरदा, मां अहिड़ा अमल कयां जंहिंसां तूं राज़ी थी, व असुल हली फी ज़ुरियती, ऐं मुंहिंजो जेको औलाद वॾो जवान पियो थो थिए इन्हनि खे बि सुधार, त अदब कनि, बेअदबी ख़तमु कनि, नेक थियनि ऐं मूं वारो रस्तो इख़्तियारु कनि। इन तुब्तु इलैक, बाक़ी ऐं ख़ताकार आहियां, तोखां मां पंहिंजो गुनाह जो माफ़ू थो वठां। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे न, कुल बनी आदम ख़ताउन ख़ैरुल ख़ताइन तवाबून, हर इंसानु का न का ग़लती कंदो, पर बहितरीनु ख़ताकार जेके तौबा कंदा। त मां बि अलाह साईं पंहिंजा हथ खणी तोखां तौबा थो कयां, व इन्नी मिनल मुस्लिमीन, बाक़ी मां इहा तोखे गारंटी थो ॾियां त आउं तुंहिंजे हुकुमनि ते ख़ुशीअ सां हलंदुसि, ऐं मुस्लमान आहियां, मां तुंहिंजे हुकुम ते हलंदुसि। इहा आहे मेच्योर माण्हूअ जी अंडरस्टैंडिंग। तंहिंजे करे रब फरमाए थो माउ पीउ जे बारे में, वख़्फ़िद लहुमा जनाह ज़ुल मिन रहमा, हेॾो बुत अथई न, हे बाज़ू थुल्हा अथई न, माउ पीउ पोढ़ा, चए थो इहे सॼो थुल्हो जिस्म इन्हनि खे पंहिंजे माउ पीउ जे आॾो अदब सां झुकाए, व कुर, ऐं उन्हनि जे लाइ दुआऊं बि घुर, कुर रब अरहमुहा कमा रब्बयानी सगीरा, अलाह साईं पोढ़ा थी विया आहिनि, पर तूं हुननि ते ईअं रहम कर जीअं जॾहिं मां ॼाओ हुउसि त मूंखे रहम कयो वञे, मूंखे उछलाए छॾां, कुतो खणी वञा, मूंखे माउ खीरु न ॾियां त मां मरी वञा, इन्हनि मूं ते रहम करे मूंखे पालियो, प्यार मूंसां कयनि, रब साईं तूं बि हुननि सां उहो ई रहम कर, तूं हुननि सां प्यार कर, दुआ घुरो। हे नंढड़ा ॿार पिया आहिनि न, इहे बेवस आहिनि, हाणे माउ पीउ हिननि ते रहम कयो आहे तॾहिं था इहे वॾा थियनि, तॾहिं थो चए त जेतिरो हिननि मूं ते रहम कयो, अलाह साईं तूं बि मुंहिंजे माउ पीउ ते रहम कर। इहा शइ जानवर बि कनि था, ॾिसो जानवर आहे, मींहुं थो वसे, पंहिंजे ॿचड़नि खे पन वॾो पटे ऐं उनखे पंहिंजे मींहं खां बचाए थो, इहो आहे रहम, जेको इंसानु जानवरनि में बि रखियो आहे ऐं इंसाननि में बि रखियो आहे। ऐं इहो जेको ॿारु आहे तंहिंखे पीउ जो हथु ऐं माउ ॿई गॾिजी हिन खे पालनि था। तंहिंजे करे फ़ौत शुदा वालदीन को राहत पहुचाए, फ़ौत शुदा वालदीन जेके गुज़ारियो उनखे राहत पहुचायो, कीअं,
हज़रत अबू हुरैरा का रिवायत है तो यकीनन एक शख्स के लिए जन्नत में दर्जा बुलंद किया जाता है तो अर्ज़ करता है, ए मेरे रब, ये मेरा दर्जा कैसे बुलंद हो गया, क्योंकि मैंने तो कोई अमल किया ही नहीं। उस शख्स से कहा जाएगा तेरे बेटे के तेरे लिए इस्तग़फ़ार करने की वजह से, यानी हू जन्नत में वेंदो त हुनखे हिकिड़ी पोज़ीशन मिलंदी, उन सां गॾु हिकिड़ो ॿियो पनो मिलंदुसि। त चवंदो साईं हे त हे जेके शयूं आहिनि प्रॉपर्टी, इहा त मुंहिंजे अमाल में कान्हे का, इहो किथां आई आहे? त चवंदुसि त तुंहिंजे औलाद माउ, तुंहिंजे पुट धीउनि पोटनि तुंहिंजे लाइ दुआऊं घुरियूं। माना त जॾहिं तव्हां कंहिं मोल जे लाइ का दुआ घुरो था त उहा हुनजे ओरिजिनल किताब में न थी वञे, उहा सप्लीमेंट्री किताब में थी वञे ऐं हुनखे बि ख़बर कान्हे का त मूंखे को दुआ करे पियो थो ऐं मुंहिंजे शहर में विझे पियो थो, उहो त जन्नत में जॾहिं पोज़ीशन मिलंदसि ईंदी। तंहिंजे करे जेको आहे सो इहो यादि रखो तव्हां। ऐं वालदीन खे बुरा भला कहने वाला, रसूल फरमाया मलऊन यानी लानत ऐं फटकार आहे उन्हीअ ते, वो शख्स जो अपने वालिद को गाली दे, मलऊन है वो शख्स जो अपनी माँ को गाली दे। घटि वधि ॻाल्हाए, हल चरी मथो न खा, बसि कर त हणाए न, इहो मलऊन आहे, लानत आहे हिन मां। ऐं लानत हिकिड़ी सज़ा आहे जेका हिन दुनिया में पलीती हुनजे दिलि में विझंदी, हुनजे फिरकार में पवंदी, हुनजे रिज़्क में या पलीती अची थी वञे। ऐं माना खणी क्वांटिटी हुनजी ख़राबु कान थी थिए बाल जी, पर क्वालिटी हुनजी ख़राबु थी वञे, जेको माउ पीउ खे घटि करे। अलाह फरम कुल तालो अतुल मां हरम रब्बुकुम अलैकुम, चए थो त नबी कहीं चईं त अचो वेहो मूं वटि त मां तव्हांखे ॿुधायां त अलाह साईं कहिड़ियूं शयूं मना करे हराम कयूं आहिनि। नंबर 1, अलाह तुशरिकू बि शैया, पहिरीं त मूंसां शिरक न कयो। व बिल वालिदीन एहसाना, ऐं माउ पीउ सां प्यार सां हलो, माउ पीउ जी इज़त कयो। वला तक़्तुल औलाद मिन इमलाक, ऐं ॿार न केरायो त हाणे खोड़ ॿार थी विया आहिनि, हाणे किथां खाईंदो। नहनु नर्ज़ुकुकुम, अलाह चए थो असां तव्हांखे पालियो खारायो आहे न, इहा उन्हनि खे बि ॾींदासीं, रिज़्क त मुंहिंजे हथ में आहे, मां ॾींदुसि। तंहिंजे करे जेको ॿारु जेको पेट में चुरी चुको आहे उनखे न केरायो। चए थो त 3 शख़्सों की इबादत बेसूद आहे, बेकार आहे तव्हांजा रोज़ा निमाज़ चटुनि, कहिड़े सबब जे करे? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए, ॾिसो ग़ैब जूं ख़बरूं मां त कोन ॾींदुसि। चए तो 3 लोगों की न कोई नफली इबादत कबूल होती है न फ़र्ज़। नंबर 1, वालदीन का नाफरमान, एहसान जतना, कंहिंखे ॾेई वरी टोके, बाबा मां तव्हांखे हेतिरो ॾिनो आहे, वरी फ़ोन ते जॾहिं मां तव्हांखे खारायां थो, जेको एहसान ॾेई ऐं जेको शाह लतीफ़ चयो आहे न त पिनणनि वारनि खां न पिन, ऐं घुर उन्हीअ खां जेको ॾेई वरी तोखे जताए बि कोन थो। त चए थो अहसान ॿुधां, कंहिंखे ॾेई ऐं वरी उनखे टोकणु, ॿियो तक़दीर जो इनकार करण वारो, त जेका लिखियलु आहे शइ उहा मां इनकार थो उनजो कयां, इहे शख़्स जी निमाज़ क़बूल कान थींदी। हा, बाक़ी जेका तक़दीर आहे इनकार कोन्हे, उन में आहे हिसाब किताब, पर उहा तक़दीर डायनामिक आहे, स्टेटिक न आहे। स्टेटिक माना चेंज न थींदी, डायनामिक माना चेंज थींदी। मिसलन अदुआ रद्दुल कज़ा, दुआ घुरण सां क़िस्मत में लिखियल शयूं तब्दील थी थियूं वञनि। सदका रद्दुल बला, सदके करण सां क़िस्मत में लिखियल बलाऊं टरी थी वञनि। वरी ॿी जाइ ते अचे थो ला यज़ीद फिल उमिर इल्लल बिर, नेकी करण सां उमिरि वधी थी वञे। त 3 शयूं त आहिनि न, त तक़दीर जूं बलाऊं बि टरी सघनि थियूं, तक़दीर में के शयूं लिखियल उहे चेंज थी सघनि थियूं, तक़दीर में जेकॾहिं उमिरि फिक्स थियल आहे त उहा बि वधी सघे थी। इहे सभई शयूं तव्हांजे हथ में आहिनि, पर तक़दीर आहे, इन जो इनकार करण वारो जी निमाज़ क़बूल कान पवंदी। चए थो नज़र तो ये आता है कि माउ थी पाले, माउ थी सभु कुझु करे, पर हक़ीक़त आहे त इहो ख़र्चु पीउ थो भरे जेको हेठां खयों बीठो आहे। तंहिंजे करे ॿिन्ही जी अहमियत आहे। हिकिड़ा माण्हू बसि अमा 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 ऐं बाबे खे छाजो बाबो कुझु कोन कयो। अड़े बाबा, बाबे त तुंहिंजा ख़र्च भरिया आहिनि तुंहिंजी माउ जा, तुंहिंजी माउ खे खाराई तॾहिं त हुनजे बुत में खीर पियो, तॾहिं त तव्हांखे प्यारी थी। सो हक़ीक़त खे बि ॾिसणु खपे। तंहिंजे करे ॿी हदीस शरीफ़ में अचे थो त अबू उमर शेबानी से उनके शागिर्द हसन बिन अब्दुल्ला ने ये रिवायत बयान की कि हज़रत अब्दुल्लाह रज़ियल्लाहु अन्हु ने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से रिवायत की, आपने फरमाया सबसे अफजल अमाल या अमल वक्त पर नमाज पढ़ना और वालदेन से हुस्न सलूक करना है। कमाल आहे, कमाल आहे। तंहिंजे करे नबी करीम सल्लल्लाहु ॿियो फरमायो आहे ख़ैरुकुम ले अहलिही, चए थो तव्हां में भलारो शख़्स, नेक शख़्स, इज़्ज़तदार उहो शख़्स आहे जेको पंहिंजे ख़ानदान सां सुठो थो हले। पोइ ख़ानदान में माउ पीउ बि अची वियो, ज़ाल बि अची वई, मिट माइट बि अची विया। ख़ैरुकुम ले अहली,
जेको पंहिंजे ख़ानदान सां सुठो थो हले उहो बहितर आहे। व अना ख़ैरुकुम लिअली, ऐं मां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे ख़ानदान सां सुठो थो हलां, व बहितर थो हलां। वरी ॿुधो तर्जुमो, वरी ॿुधो। हज़रत आयशा रिवायत है, नबी के सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया कि तुम में से बेहतरीन वो है जो अपने घर वालों के लिए बेहतर है और मैं तुमसे सबसे अपने घर वालों के लिए बेहतर हूँ। अॻिते हलूं था सूरह इसरा में, व आत ज़ल कुर्बा हक़हू, जेकॾहिं तोखे पैसे वारो आहीं त जेके मिटी माइटीअ वारा माण्हुनि खे उन्हनि खे जेको आहे सो हक़ु ॾे। पोइ चाहे हुननि जो शरई हक़ु आहे, बनी ॿारो आहे, एकड़ आहे, ॿियो आहे, जेकॾहिं हुननि जी विरासत में हिसो आहे ॾे। वल मिसकीन, ऐं मिसकीन जी बि मदद कर। इबिन सबील, ऐं मुसाफ़िर जी बि इज़त कर। हिकिड़ो मुसाफ़िर लंघी थो अचे, रस्ते ते वञे पिए थो, वला तुबज़िर तबज़ीरा, बाक़ी शोबाज़े में ख़र्च न कर पैसा। फरमाए थो अलाह ताला, ज़मीन दुनिया ख़तमु थियण वारी अथई, तुंहिंजा वॾा बि मरी विया न, तूं बि मरी वेंदे, इहो ज़ाया न कयो पैसो, वेस्ट न कयो, अलाह जी वेल्थ खे वेस्ट न कयो, क़ुर थो चए। तंहिंजे करे रसूल सलाम फरमाए थो, मन अहब ऐं युबसत लहू फी रिज़्की, जेकॾहिं तव्हां चाहियो था त अलाह तव्हांजे रिज़्क में वाधारो करे, युनस लहू फी असरी फल यसिल रहमा, त छा करे, ऐं चाहीं थो त तुंहिंजी उमिरि बि वॾी थिए त सिले रहमी कर, मिटनि माइटनि खे मदद कर, उन्हनि जी जेके तुंहिंजे रहम जा माइट आहिनि, मामा थिया, भाणे जूं थियूं, धीऊं थियूं, ऐं इन्हनि सभिनी सां कर, इन्हनि सां रहम कर, ऐं उन्हनि जो ख़र्चु भर, उन्हनि जो ख़र्चु कर, उन्हनि खे ॾे, त तोखे छा थींदो, तुंहिंजो रिज़्क बि वधंदो ऐं तुंहिंजी उमिरि बि वॾी थींदी। ब्रेक वठूं था। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह। कीअं प्रोग्राम सहरी टाइम, नूर अला नूर क़ुर आहे। तव्हां ख़ुशि नसीब आहियो जो तव्हां कन ॾेई ॿुधो वेठा। बदनसीब उहे जेके अहिड़ो क़ुर जो आयतूं बि विञाइनि था, पर थी सघे थो पंहिंजे में पढ़ंदा बि हुजनि, मां उनखे कोन थो चवां, पर हीउ हिकिड़ो गोल्डन चांस आहे तव्हांखे त सवली सिंधीअ में ऐं पेश थियो। मां त मरी वेंदुसि न, त हे जेके हींअर हे दर्स रिकॉर्ड थियनि था, इहे सालनि ताईं हलंदा, ऐं तव्हांजा औलाद, तव्हांजा पोटा इनशा अल्लाह ताला हिननि खे ॿुधंदा, पर तव्हां बि इन में शरीक थियो। अलाह अॻिते फरमाए थो त इहे जेके ॻाल्हियूं करे, वला तजल यदक मग़लूलतन इला उनखे, चए थो अहिड़ो कंजूस न थी जो पाण खे घुटो ॾेई वेठो हुजे। ऐं जेको आहे सो तव्हां चए थो त पंहिंजे वला तजल यदक मग़लूलतन इला उनखे पंहिंजे कंजूसी करे ॼणो घुटो ॾिबो आहे, त तव्हां बसि हवा बि जेकर न निकिरे, रुपयो न निकिरे, वला तबसुत आहे कुल, ऐं वरी सफ़ा अहिड़ा न थिए जो सॼा माल उॾाए छॾियो, पोइ चऊं अलाह ते अथव, ईअं न आहे, एहतियात सां। ऐं चए थो त तक़द मालूम, पोइ ॾेई, ऐं पोइ वरी चयो त हाणे मां आजिज़ थी वेही थो रहां। इन रबक यफ्स रिज़्क लिमन यशा व यक़्दिर, रिज़्क जो वधारो करणु घटि अलाह जे हथ में, अलाह खे ख़बर आहे, छो त जेकॾहिं कंहिंजा रिज़्क न वधाईंदो त पोइ मज़ूरी कोन थींदी, ॿनियूं कोन सुधरियूं थींदियूं, वाह कोन खोटवा, पर जेकॾहिं सभिनी खे ग़रीब करे छॾींदो त पोइ त कम ई कोन हलंदो। त तुंहिंजो पालणहार जंहिं लाइ घुरंदो आहे, तंहिंजी रोज़ी कुशादी कंदो आहे ऐं घटि बि कंदो आहे। तहक़ीक़ उहो पंहिंजे ॿारनि जी ख़बर रखंदड़ ॾसी, छो उनखे निज़ाम हलाइणो आहे, त इन करे इहो डिस्ट्रीब्यूशन अलाह सां करे थो। बाक़ी वला तक़रबू माल यतीम इल्ला बिल्लती अहसन, जेकॾहिं तव्हां वटि यतीम आहे, भाइटियो आहे, भाणेजो आहे, त उन्हनि जे माल खे वेझा न वञो, सवाइ सुठी नियत जे त मां वाधारो थो कयां, वेझा बि न वञो, चोरी करे खाइण त ॿी ॻाल्हि आहे, हता यबलो अशुदऊ, जेसि ताईं हू जवान थी वञे, औफ़ू बिल अहद, ऐं पंहिंजे अंजाम खे पाढ़ियो। तहक़ीक़ अंजाम जेके तव्हां कयो था, वाइदा, इन जी हिसाब में तव्हांखां पुछा थींदी तो पूरो कयो न कयो। ॿी ॻाल्हि, वला तख़्फ़ मां लैस लक बिही इल्मुन, बाक़ी पंहिंजे हथ सां ठोके फतवाऊं न ॾियो, हीअं थींदो, हूअं थींदो, हीअं थींदो, ॾियणी अथव त क़ुर जी आयत कोट कयो, नबी करीम सलाह जी का सुन्नत कोट कयो। तंहिं करे जंहिंजो तव्हां वटि इल्म ई कोन्हे त तव्हां पंहिंजो इहो फतवाऊं न ॾियो। इन समा वल बसर वल फ़ुआद कुल उलाए कान मसूला, छो त तव्हांजी इहा सॼी जेका ऐं ताराज़ीअ खे सऊं रखो, छो त तव्हांजी जेको चओ था ऐं पंहिंजो तव्हांजूं अखियूं, तव्हांजो ॿुधणु, जेको कुझु इस्तेमालु कयो था, इन सभिनी जो तव्हांखां हिसाबु थींदो। वला तम्श फिल अर्द मरहन, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, चए थो दुनिया ते टेगर करे न हल। गाॾी इन लाइ थो वॾी वठी जो माण्हू चवनि त वाह जी गाॾी आहे, गुनाह जो कमु आहे। चए थो जेकॾहिं इहा टेगर थो करी न,
भला तमश फिल अर्ध मरहन, ज़मीन में लय करे न हल, छो त तुंहिंजे लय करण सां इनक लन तख़रिकल अर्द, छा तूं इहा लय करे ज़मीन ते ईअं पेर हणंदे त छा ज़मीन ॾरी पवंदी? तुंहिंजे विख ऐं कुकड़ जे विथ में को फ़र्क़ु ई कोन्हे, ज़मीन ते असर ई कोन थो पए, तूं इहो जो टेगर करे थो हली इनक लन तख़रिकल अर्द, ऐं जेको आहे सो न को तूं ज़मीन खे चीरी थो धक हणण सां, वलन तबलुगल जिबाल तूर, न वरी कद खे हीअं मथे थो करे हली त छा पहाड़ खां तुंहिंजो कदु मथे थी थो वञे? न कर इहे कम, इंसान थी इहे कम टेगर जा कम न कर। कुल ज़ालिक कान सय्यो इंद रब्बिक मकरूहा, इहे आदतूं सभु बुछड़ाई जूं आदतूं आहिनि, अलाह वटि नापसंदि आहिनि, मकरूहा कुल इबादी। तंहिंजे करे अलाह नबी साईं खे चए थो, ऐं क़ुर जेके ॿुधनि था चई ॿुधायोनि मुंहिंजे ॿाननि खे, ए मुंहिंजा ॿानओ, यक़ूल लती ऐसन, जॾहिं बि ॻाल्हायो सुहिणो कलाम कयो, कंहिंखे टोक न हणो, कंहिंजी गिला न कयो, ऐं कंहिंखे नफ़रत न ॾियारियो। कूलू या कहते कुल इबाद यक़ूल लती अहसन, छो त तव्हांजी गुफ़्तगू अहम आहे, इहा ई गुफ़्तगू दिलियूं फाड़ींदी आहे, इहा ई गुफ़्तगू दुश्मनी पैदा कंदी आहे, इहा ई गुफ़्तगू माण्हुनि खे मायूस कंदी आहे। इन शैतान यंज़ुकु बैनहुम, छो त इन तव्हांजी ज़बान जे गुफ़्तगूअ सां शैतान तव्हांजे विच में बुग़्ज़ थो विझे, झेड़ो थो विझे। इन शैतान कानिल इंसान अदुअन मुबीना, छो त शैतान इंसान जो पधरो वेरी आहे, दुश्मन आहे। कंट्रोल योर टंग, कंट्रोल योर माउथ। कुलिदुल लज़ीन ज़ामतुम मिन दूनिही, तकड़ि तव्हां अलाह खे छॾे मोलनि खे सॼो था, जेके ॿुधनि कोन था। नेक माण्हू जन्नत में वेठा आहिनि, सतनि आसमान ते आवाज़ ई कोन वेंदो। त चए थो जेकॾहिं तव्हांजे नज़र में तव्हां उन्हनि खे सॼो था त फला यमलिकून कशफ ज़ुर अनकुम वतइला, त मां थो अलाह चए मां थो ॿुधायांव त इन्हनि जे हथ में तव्हांजी तकलीफ़ लाहिण जो या फेराइण जो पावर ई कोन्हे। निज क़ुर आहे। वरी ॿुधो, कुल लज़ीन ज़ामतुम बिदुई, अलाह खां सवाइ जेको तव्हां धुके ते ॿियनि खे सॼो था मोलनि खे, फला यमलिकून, उन्हनि जे हथ में मालिकी नाहे, कशफ त हटाइनि, ज़ुर तव्हांजी तकलीफ़ अनकुम तव्हां खां, वला तहवीला या फेराइनि, नाहे उन्हनि जे हथ में पावर। उलाइक लज़ीन यदऊन यब्तगून इला रब्बिहिल वसीलत, जिन खे तव्हां सॼो था न उहे पंहिंजे ज़िंदगीअ में ख़ुदि अलाह खां घुरंदा हुआ। ॾातार ॾुख कया पाणा मथे मङणे, मूं दर छॾियो पिनी कोह ॿिया। ॾातार त तूं ॿिया मिड़ई मङणा, मींहं मुदाए था वसंदा सदा वञो। तंहिंजे करे हर इंसान चाहे पैगम्बर आहे, वली आहे, नबी आहे, अलाह खां घुरियो आहे। चए थो उलाइक लज़ीन यदऊन यब्तगून इला रब्बिहिल वसीलत अय्युहुम अक़रब, इहे ख़ुदा खां सवाइ जिन खे सॼी से पाण पंहिंजे पाण, हाणे मां तर्जुमो माना सां थो अखर ई माना थो कयां, ऐं तव्हांजी आॾो बि लॻी पई आहे। इहे ख़ुदा खां सवाइ जिन खे सॾींदा आहिनि से पाण माना उहे बुज़ुर्ग पंहिंजे पालाहाण ॾांहुं वसीलो ॻोल्हींदा आहिनि, त उन्हनि मां केरु ॾाढो वेझो आहे, माना मां निमाज़ पढ़ां या रोज़ा रखां या सदका कयां, मां कहिड़ो अहिड़ो अमल कयां, कहिड़ो वसीलो इख़्तियार कयां जो रब मूंसां राज़ी थी वञे, ऐं सननि ॿाझ जी उमेदु रखंदा आहिनि। इहे माण्हू, इहे जिन खे तव्हां सॼो था, ख़ुदि रब जे ॿाझ जी उमेदु रखंदा आहिनि, ऐं सन अज़ाब खां उहे बि टिजंदा आहिनि, छो त तुंहिंजे पालणहार जो अज़ाब रिझण जी शइ, इन अज़ाब रबिक कान महज़ूर आहे, तव्हांजे रब जो पालणहार जो अज़ाब रिझण जहिड़ी शइ आहे। अल्हम्दुलिल्लाह लज़ी अंज़ल अला अब्दिल किताब, तारीफ़ कयो अलाह जी जंहिं क़ुर ॾिनो आहे, जंहिं पंहिंजे बाने ते क़ुर लाथो। वलम यजलु इवजा, क़ुर जी माना चिटी सिधी आहे, इन जी अंदरुनी माना कान्हे का, कान्हे में ॾिंग न आहे, का माना कान्हे। ठग आहिनि जेके चवंदा त बाबा क़ुर जी अंदरुनी माना आहे। कई मन इहो क़ुर खे इन लाइ सिधो तव्हांखे पेश कयो अथई, ले युनज़र, त ख़बरदार करे बासन शरी सख़्तु मुसीबत खां, मिन लदूं जेका तव्हांखे मिली सघे थी जेकॾहिं न हलंदव। उहा युबशिरुल मोमिनीन, ऐं ही बिशारत ॾींदो, ख़ुशख़बरी ॾींदो उन्हनि मोमिननि खे, अल्लज़ीन यामलून सालिहा, जेके क़ुर खे सम्झी उन ते अमल करे अमल सालिह कनि था, अन लहुम अजरन हसनात, उन लाइ चङो अजर आहे, माकिसीन फी अबदा, हमेशह रहंदा। ॿई धुरियूं। भई युनज़र लज़ून कालू अत्तख़ज़ल्लाह वलदा, ऐं उन्हनि खे ख़बरदार कयो जेके चवंदा अलाह खे पुटु आहे। मा लहुम बिही मिन इल्मिन, इन्हनि वटि इन जो कहिड़ो सबूत आहे। वलाल आबान, न इन्हनि जे अबनि ॾाॾनि वटि कहिड़ो इल्मु आहे। कबरत कलमतुन तख़रुज मां, हे बकवास करे हिकिड़ो वॾो हिकिड़ो दावा था कनि पंहिंजे वात मां, ईं यक़ूलून इल्ला कज़बा, इहो कूड़ खां सवाइ ॿी का शइ न आहे। फल अल के बाख़ो नफ़्सक अला आसार, बाक़ी
तव्हांखे थो चए जेके नेक माण्हू आहियो, हे क़ुर मां पेश कयां पिए थो न। हाणे इहो मूंखे बि थो चवे, सभिनी खे थो चवे, चए थो ॾिसो तव्हां क़ुर पेश कयो था, ॿिया नेक माण्हू हुननि खे नसीहतूं कनि था, नबी साईं हुननि खे सम्झायो आहे, त जेकॾहिं नथा मञनि त पोइ तूं पाण खे मारींदे त कोन ॾुख में, इन लम यूमनी हाज़ल अदी असफ़ा, पोइ हलाक त न कंदे, भले अलाह जी मर्ज़ी आहे, असांजो कमु आहे पहुचाइणु अॻिते तव्हांजी मर्ज़ी। बाक़ी मां हाणे तव्हां ॾिसंदुसि त मुंहिंजा केरु कोन थो ॿुधे, न को सम्झे थो, त मां छा कंदुसि, पाण खे मारींदुसि त कोन। इना जअलना मां अल अर्ज़ ज़ीनतन लहा लिनब्लुहुम, बाक़ी हिन दुनिया में मां सींगारियो आहे, हिन में हर शइ रखी आहे, बाग़ रखिया अथऊं, वाहूं रखियूं अथऊं, पहाड़ चश्मा रखिया अथनि, इहो तव्हांजे सींगारियो अथऊं तव्हांखे आज़माइश लाइ, लिनब्लुहुम आज़मायां तव्हांखे, अय्युहुम अहसन अमला, त इन्हनि सैन शयुनि जी मौजूदगीअ में या जिन वटि आहिनि अमल कहिड़ो नेक थो करे। व इना लजाइरून मां अले सही ज़रूरु आहे, बाक़ी इहे सभु जेके शयूं हुन दुनिया में पैदा कयूं, टाइम ईंदो चिट्टो करे छॾींदुसि, ख़तमु, पहाड़ बि वेंदा, दरिया बि वेंदा, बनियूं बि वेंदियूं, सभु शइ वेंदियूं। तंहिंजे करे अम हसिबतन असाबुल कहफ रकीम कानून आयात अजबा, ही ॻाल्हि थी हले जेके पहाड़ में वञी गार में नौजवान ॾिका हा, त इन्हनि जे बारे में अलाह फरमाए थो त इहे हिकिड़ा नौजवान हुआ, ऐं पोइ छा हो त इहे नौजवान शिरक न कंदा हुआ, ऐं उते हुननि मूर्तियूं रखियूं त हिननि बुज़ुर्गनि खे चयूं बाबा चरिया थिया, हिन मूर्तियुनि मां छा थींदो, ऐं असांखे जेके किताब मिलनि उनमें त असीं अलाह खे सरींदासीं, त इहो नौजवान तबिको बाग़ी थींदो आहे। त अलाह ताला जेको आहे सो इन्हनि खे उन्हनि खां बचाइण लाइ चयो त गार में केतिरनि जवाननि जाइ वञी वरिती, तॾहिं चयूं त इहे असांजा पालनहार, पाण वटां असां ते ॿाझ अता करे, असांजे कम में असां लाइ चङाई कर। हे उहे आहिनि पहाड़ी असाबे कहफ जंहिंमें नौजवान वञी ॾिका हा। हाणे पोइ वरी हणनि था धुका, के चवनि था त इहे 3 हुआ, के चवनि था त चोथों कुतो आहे, के चवनि था त 5 आहिनि, 6हों कुतो आहे, मिड़ई माना ॻाल्हि असल जी आहे त छो विया उहो छुटी, ऐं वरी अहिड़नि ॻाल्हियुनि में पंहिंजो टाइम ज़ाया कंदा। असां वटि इन स्टोरियूं थियूं हलनि न, जेका कम जी ॻाल्हि कंदा कोन, पोइ इन्हनि ॻाल्हियुनि ते ॻाल्हाईंदा, त मिड़ई पिया अटकलूं करे ॻुझनि, चवंदा त 7 आहिनि 8 सौ कुतो, कहिड़ो फ़ाइदो, भला 8 आहिनि या 9 आहिनि या 7 आहिनि, पर क़ुर त चवे थो त इहे नौजवान आहे जेके शिरक खां बची वञी लिका, ऐं हे उन्हनि जो आहे के ऑफ द 7 स्लीपर्स। ऐं पोइ लबी सूफ़ी कैबिन सलास में सिनीन वज़दा तिसा, पोइ हू जेके आहिनि से उन गार में 309 साल सुथा। छो 309 साल, 9 किथां आया? हक़ीक़त में ही छा आहे त असां हिजरीअ में असांखे अलाह साईं क़ुर लाथो आहे न, नबी साईं, तॾहिं तो 309 चई, पर ॿियनि मज़हबनि में इहो 309 हिजरीअ खे कन्वर्ट कंदो ईसवीअ में त पूरा 300 थींदा, करे ॾिसो त माना 300 साल, पर असांजा 309 साल, छो त असांजो साल ईसवी सन खां थोरो नंढो आहे। हाणे हे बि ॾिसो न मैथमेटिक, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को मैथमेटिशियन हो जो 300 साल खे हुन 309 में कन्वर्ट करे वियो, कोन थो कन्वर्ट करे सघे, इहो अलाह ई करे ॾिनो आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे। त इन मां ई अंदाज़ लॻाए त क़ुर केॾो सचो आहे, त 300 साल ईसवी ऐं 309 साल हिजरी उन गार में रहिया। अलाह ताला खां मां दुआ कयां थो जेको अॼु असांजे हिक ॿिए खे ॿुधायो अथऊं, पहिरीं त मां थो अलाह खां दुआ घुरां त अलाह साईं जेको मूं ॿुधो आहे मूंखे सम्झ अता फ़रमाए, अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, ऐं ओसि ताईं मूंखे मौत न ॾे जेसि ताईं मां हिननि ते अमल कयां, ऐं मूंखे पोइ मौत ओॾी ॾेई छॾ जेकॾहिं मां हिन ते अमल करण खां कीबा आहियां या ग़लति अमल कयां, त मूंखे अहिड़ी ज़िंदगी न खपे। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।